सा नी रे ग रे सा नी रे ग म ग रे नी रे ग म प म ग रे नी रे सा प म रे सा। पधारेल सभी मेहमान जो हरवाणी परिवार हार्दिक स्वागत करे तो तजो हिकिड़ो सुहिणो भजन साईं जे चरणनि में पेश कयूं था। तंहिंखां पोइ लाल साईं जी जोत जगाए करे लाडन जो कार्यक्रम स्टार्ट थींदो। अचो सभु मिली करे चवंदा चारि चराग तुंहिंजा वर्ण हमेशा पंजवा में वारण पंजवा में वारण आया भला झूलेलाल ओ पंजवा में वारण आया भला झूलेलाल सेवणदा सिंधिया जा शती शहबान कलंदर तमाम मस्त कलंदर तू कहते लाल मोती लाल कलंदर ओ लाल मोती ओ लाल मोती लाल मुझी पत रख जे बड़ा झूलेलाल ओ लाल मुझी पत रखियो भला झूलेलाल सेवणदा सिंधिया जा शती शहबान साईं जी जोत जगाइणी है बाबा, जोत जगाइणी है लाल साईं जी। हां नचाइंदा बिल्कुल नचो अंकल। अचो अरे जोत